नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी एक सवाल पूछा। हाँ तो एक कहावत है। हाँ ये खुशी जैसी खुराक नहीं, मतलब खुशी जहिड़ी का खुराक नहीं। हाँ इनजो छा मतलब है? हाँ ॾिसो, हाणे असां तव्हांखां पुछूं था, जॾहिं जीअं तव्हांजी एज त वॾी अथव न, हाणे मतिलबु ॿार बि जी। थियो, ॿारनि जी शादी बि थी वई, त हाणे अगरि तव्हांजे जीवन में कोई अहिड़ी ॻाल्हि तव्हां जीवन में ॿुधी हुजे जंहिंमें तव्हांखे ॾाढी खुशी हुयव तव्हां हुन समय, कोई ॻाल्हि अगरि तव्हांखे यादि हुजे त हुन समय खे तव्हां महसूस करे सघंदा आहियो कि उहो जॾहिं ॻाल्हि पंहिंजे कन में ईंदी आहे त पाण जी बुख बि ख़तम थी वेंदी आहे। जी अक्सर करके ॿुधंदा आहियूं न, भई शादियुनि में असां त शादी जी रोटी खाधी न, स्पेशली फैमिली मेंबर्स चईंदा आहिनि असां त एॾा बिज़ी हुयासीं, एॾा ख़ुशि हुयासीं कि रोटी बि यादि न आई। या कोई जीवन में अहिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि थींदी आहे कि सॼो ॾींहुं कुझु खाऊं नथा लेकिन हलूं था और शरीर भी साथ तो दे। त वो केर थी हलाए? वो अंदर आत्मा की जेकी खुशी अथसि न, त आत्मा जी शक्ति खुशी जे कारण शरीर खे हलाए थी। अच्छा। लेकिन जीअं ई फंक्शन ख़त्म थींदो आहे त शरीर खे कुझु न कुझु तकलीफ़ थींदी आहे, छो जी हुन समय त तव्हांखे खुशी हुई त तव्हां हलो पिया, आत्मा में डबल एनर्जी अची वई, आत्मा पंहिंजे शरीर खे हलाए पई। लेकिन जीअं ई उहा डबल एनर्जी ख़तम थी वई कि हाणे मुंहिंजो कमु ख़तम थी वियो, त जीअं पाण देह जे भान में ईंदा आहियूं न, पोइ पतो लॻंदो आहे कि शरीर खे हाणे असां एॾा ॾींहं रोटी आदि न खाराई आहे त पोइ शरीर त हुनखे त खपे न भोजन। त जेको पाण पहिरियों चैप्टर पढ़ियोसीं न, मां आत्मा मुंहिंजो ई शरीर, त ॾिसो आत्मा में अगरि कोई ॻाल्हि हूंदी आहे न त हुनखे राति जो निंड बि न ईंदी आहे। जीअं बिज़नेसमैन हूंदा आहिनि, सम्झो हुननि खे धंधो दौरी करणो आहे, हुननि जे अंदर में वीचार अथनि कि मूंखे त धंधो करणो आहे, एतिरो कमाइणो आहे, त निंड खाइण पीअण सभु ख़तमु, भुलिजी वेंदा आहिनि, बसि मूंखे धंधो करणो आहे, शरीर खे भुलिजी वेंदी आहे। त इहे केरु अंदर वीचार कंहिं में आयो? आत्मा में। त आत्मा जी शक्ति शरीर खे हलाए पई, लेकिन जॾहिं पंहिंजो कमु ख़तम थी वियो त उहो जेकी शक्ति हूंदी आहे न, जेकी उमंग उत्साह या चाह या जेकी अलॻि अलॻि चीजूं, खुशी आनंद, काथे घुमणो आहे, अरे असां हेॾे घुमण था वञूं, पोइ खाईंदासीं असां वञूं था, त हीअ आत्मा जी शक्ति शरीर खे हलाईंदी आहे। लेकिन जॾहिं कमु ख़तम थी वेंदो आहे, उहो उमंग उत्साह ख़तम थी वेंदो आहे, उहो टाइम पीरियड, त आत्मा जी शक्ति ख़तम थी वई, त पोइ पंहिंजे शरीर खे ध्यानु ॾींदा आहियूं त शरीर में त शक्ति आहे न, हुनखे पाण ढंग सां रोटी पाणी ॾिनो ई न, शरीर खे पोइ दवायूं आदि ऐं ईअं ॾेई करे पोइ शरीर जो ध्यानु रखंदा आहियूं। भई पाण चईंदा आहियूं कि कुझु शरीर जो ध्यानु ॾे, सॼो ॾींहुं ॿारनि जे पुठियां न पओ, सॼो ॾींहुं फालतू ॻाल्हियूं न सोच, सॼो ॾींहुं टीवी न ॾिस, पंहिंजे शरीर जो ध्यानु ॾे। त इहे जेके चवनि था न शरीर खे ध्यानु ॾे, शरीर ते ध्यानु ॾे, ये आत्मा खे था चऊं पाण कि हे आत्मा तूं ख़ुशि त आहे, तोखे धंधो दौरी त करणो थी, पैसो त कमाइणो थी, तोखे टीवी में ये सीरियल त ॾिसण में सुठो थो लॻई, लेकिन तूं पंहिंजे शरीर खे त कुझु खाराए न। भई सम्झो पाण खे टीवी सीरियल कुझु प्रोग्राम अचण वारो आहे, त पाण उहो प्रोग्राम में ई सॼो ॾींहुं कढी छॾींदा आहियूं। कंहिंखे त सुठो लॻे, आत्मा खे अखियुनि सां उहो ॾिसण में ॾाढो सुठो थो लॻे, लेकिन हुन समय आत्मा खे ध्यानु न ईंदो अथसि कि मां पंहिंजे शरीर खे कुझु न खाराईंदमि त इहे सीरियल त हाणे ख़तमु थी वेंदो, हुन खां पोइ अगरि मुंहिंजे शरीर में हुन खां पोइ मां भोजन ॾींदमि त शरीर कॾहिं हिनखे डाइजेस्ट कंदो, कॾहिं हिन में एनर्जी ईंदी, ऐं मूंखे हिकु ॾींहुं थोरी रहणो, मूंखे त भई पूरो जीवन जीअणो आहे न। ये धंधो दौरी त मां या ईअं फंक्शन आदि या टीवी आदि ते त सभु हलंदा रहंदा, लेकिन शरीर रुकिजी वञे त पोइ मां आत्मा त ओड़ो सभु कुझु कमु करे न सघंदा न। त हिन करे चइबो ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे। जॾहिं आत्मा की खुशी हूंदी आहे न
तो वो ख़ुशी जी महसूस था हिकु खुराक जो कम कंदी आहे, जो शरीर खे भॼाईंदी आहे। भई हेॾे हल, अॼु हेॾी शॉपिंग करणी आहे, जी खुराक न सिंधियुनि में खुराक ठहींदी आहे न, ॾाढी ताक़तवर चईंदा आहिनि। हिकु चम्मच खाओ सुबुह सुबुह जो खीर सां त सॼो ॾींहुं आराम सां निकिरी वेंदो आहे। त ईअं ई जेकी ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे, उहा आत्मा में जॾहिं कोई अहिड़ी ॻाल्हि ॿुधंदी आहे आत्मा कन खां, त आत्मा खे ख़ुशी थी वेंदी अथसि। भले वो उनजी किरने या उनजी लाइट नज़र त न ईंदी आहे, लेकिन चहिरे खां पाण खे पतो लॻी वेंदो आहे भई ये बिना खाए पी एॾो मस्तु ऐं एॾो ख़ुशि आहे ऐं एॾो कमु थो करे। मतिलबु ये केरु थो कराए आत्मा खां? ख़ुशी थी कराए। ख़ुशी जी जेकी महसूसता थींदी आहे न, भई कॾहिं तव्हां शांति जी महसूस था कई हूंदी कंहिं मंदिर या गुरुद्वारे में, कीअं लॻंदो आहे न हिते केतिरी शांती आहे। शांती अर्थात कोई विचार न, हिकदमि आत्मा शांत में रहे। ऐं ख़ुशी अर्थात आत्मा खे अहिड़ी महसूसता थींदी आहे भई हुनखे जेको खपेसि उहो अगरि मिली वञे त हिकु तरीक़े सां आत्मा खे वो महसूसता थींदी आहे, ख़ुशी थींदी आहे। कंहिंखे फूलनि खे ॾिसी करे ख़ुशी थींदी आहे, कंहिंखे शॉपिंग करे करे ख़ुशी थींदी आहे, कंहिंखे छा कंहिंखे का, या अलॻि अलॻि तरीक़े सां महसूसता थींदी आहे। जंहिं महसूसता जी शक्ति पंहिंजे शरीर खे हलाईंदी आहे, उनखे ई चईंदा आहियूं ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे। ठीकु आहे जी दीदी। हा थैंक यू। हा, त भले हाणे पाण कोई भी चाहे स्टडी में कोई स्टडी में भी हूंदो आहे न, भई मूंखे त इहो पढ़णो ई आहे, अंदरि आत्मा में चाह हूंदी आहे, नॉलेज या आत्मा जे इहे गुण अथव पंज मुख्य: शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता। ऐं बाक़ी पंजनि खां ज्यादा भी आहिनि, जीअं आनंद खे पाण ख़ुशी भी चई सघंदा आहियूं जी। ऐं बाक़ी अगरि ज्यादा वञो त ज्यादा भी आहिनि, लेकिन मुख्य इहे आत्मा खे इहे ई खपंदो हूंदो आहे। या शांति खपंदी हूंदी आहे, अगरि हुनखे शांति मिली वञे त हुनखे उहा जॻह सुठी लॻंदी आहे, घड़ी घड़ी होॾे वेंदी न, मूंखे हुते शांति ॾाढी सुठी महसूस थींदी आहे। आत्मा खे कंहिंखां प्रेम मिलंदो आहे, हुन ई संबंधनि जे लाइ वो खिची करे वेंदी आहे, कीअं न कीअं ॻाल्हाए, कीअं न कीअं तरीक़े सां हुननि सां फोन ते ॻाल्हाईंदी आहे, घड़ी घड़ी हुननि वटि वेंदी। आत्मा खे ख़ुशी ऐं आनंद चई सघंदा आहियूं, इहो खपे। त कंहिं भी जिते भी हुनखे ख़ुशी मिलंदी, वो हुते वो वेंदो ई सही, कंदो ई सही। ऐं ज्ञान, जीअं कंहिंखे हूंदी आहे न पढ़ाई ऐं ज्ञान जी ॻाल्हियूं, दुनिया में वैरायटी टाइप ऑफ ज्ञान आहे, त वो हुन में बिज़ी रहंदा आहिनि। ऐं कंहिंखे पवित्रता, प्योरिटी सुठी लॻंदी आहे। प्योरिटी मतिलबु सिख हिकु प्योरिटी मतिलबु वो ब्रह्मचर्य न, प्योरिटी मतिलबु मन जा वीचार, मुख जी ॿोली, कर्मनि में शुद्धता हुजे। पतो ई लॻी वेंदो न साम्हूं वारो मिक्सचैरिटी सोचण वारो आहे या साफ़ साफ़ चइण वारो आहे। कंहिंखे न चए न इहे हिकदमि साफ़ चई छॾंदो आहे मूंहं ते, जेको बि मन में हूंदो अथसि, त हुनखे मन जा प्योरिटी इहा थींदी आहे वीचार। कंहिंखे अहिड़ा माण्हू सुठा लॻंदा आहिनि जी। त आत्मा हिन पंजनि ॻाल्हियूं हुनखे ज्यादा जाते मिलंदी अथसि न, हुते खिची करे वेंदी आहे। पोइ उहो शरीर खे भुलिजी वेंदी आहे, भई शरीर खे रोटी पाणी खाराइणो आहे न करिणो आहे, ईअं। ठीकु आहे जी दीदी। हाँ, थैंक यू।